नमस्कार ऐं आदाब। मां आहियां हीना अगनाणी। राग सिंधी पेज तां तव्हां सभिनि जो इस्तक़बाल थी कयां। दोस्तो, हिकु सिंध जो मशहूरु शाइर आहे मोहन मदहोश, जंहिंजो कुझु सिटूं मां हिते पेश करण थी चाहियां। अव्हां जे अचण सां थिया वारा न्यारा, अव्हां जे अचण सां थिया वारा न्यारा, ओ प्यारा असांजे जन्म जा सहारा, ओ प्यारा असांजे जन्म जा सहारा। अंधेरी हयाती थी भासे सदाई, अंधेरी हयाती थी भासे सदाई, मिलण सां रोशन थिया सभु नज़ारा, मिलण सां रोशन थिया सभु नज़ारा। दोस्तो, जेकॾहिं केरु मूंखां पुछे त तुंहिंजी मनपसंदि सन्फ़ कहिड़ी आहे त मां चवंदसि गज़ल। दोस्तो, उर्दू शाइरीअ जी ख़ूबसूरत सन्फ़ आहे गज़ल, ऐं उन जो सिंगार आहे उन जा सुर। इन ख़ूबसूरतीअ जो ऐं इन सिंगार जो मेलाप थियण खां पोइ गज़ल खे मुकमल बणाए थो इन जो रदीफ़ ऐं काफ़ियो। गज़ल में जेतिरो थॉट्स वीचार ऊना हूंदा, ओतिरो ई गज़ल लाजवाब हूंदो। जी दोस्तों, अॼु असांजे मंच में हाज़िर आहिनि मायनाज़ ऐं सिंध ऐं हिंद जा बरख शाइर। असांजी दीदी इंदिरा पूनावाला शबनम, सिंध जा मशहूरु शाइर सागर मोर, नामोश तलरेजा, कन्हैयो आहूजा ऐं असांजी भेण द्रौपदी चंदनानी। जी दोस्तो, हिननि सभिनि शाइरनि जो हौसलो अफ़ज़ाई करण जे लाइ ज़रूरत आहे असांखे राग सिंधी पेज ते तव्हांजी हाज़िरी। जी दोस्तो, तव्हां असांजे शाइरनि जी हौसला अफ़ज़ाई कंदा रहंदा, सुठा सुठा कमेंट्स असांखे मोकिलींदा रहंदा। त अचो, पेश आहे अॼु जो राग सिंधी पेज किस्त 3।